गुरु नानक पातशाह जे योगी सुपुत्र बाबा श्री जन साहिब जैन साहिब कष्ट निवारण लाए वेनती रखी अंगूठे में कोड़ जो असर साहिबन जो प्रभु जी सिफत कयो प्रभु जा गुणानुवाद गायो श्लोक और पदन में पौड़िन के रूप में अठ पद जिन जो नालो अष्टपदी पइजी वियो सोरहं अष्टपदियूं ॻाइजी वयूं बाक़ी निशानो बचो वेनती रखियो चयो अञा प्रभु जी सिफ़त कयो चयो साईं पंहिंजी शक्ति बख्शो बाबा श्रीचंद साहब उन वक़्तु 17वीं अष्टपदी जो एक श्लोक चयो आद सच जुगाद सच है भी सच जब साहब जी पहली पौड़ी में भी आ और हिते सुखमनी साहब में बाबा श्रीचंद हिते इहो श्लोक चयो भी सच सियारी हुन में ॿियारी आहे नानक होसींदी सच ईअं चई करे चयो हाणे असां तोखे शक्ति बख़्शूं था तूं मथे वाणी ठाहे उहा 24 अष्टपदियुनि जो रूप वरितो उन बाणी 24,000 श्वास हलनि था शरीर में श्री राम अक्षर अक्षर में प्रभु जी सिफ़त हले सुखमनी असांखे सदाई सुख ॾियण वारी असां कलयुगी जीवन गृहस्थनि जे लाइ ॾाढो सरल उपाउ साहिबनि संतोख सर ते वेही वाणी ठाही वो तलाव अमृतसर में आहे जाते वेही साहब ने बाणी रखी सन 94 खां प्रभु प्रेरणा सां उन जी कृपा सां हे शुरू थियो आहे हिकु हिकु पद सुखमनी साहिब जो प्रभु कृपा करे शल असां हितां ॿुधण खां पोइ उहो कैसेट वठी पूरो महीनो ॿुधूं तॾहिं कुझु अंश असांजे हृदय में ईंदो वरी ॿिए महीने ॿियो अॼु साहिब 107 पद हली रहियो आहे प्रभु कृपा सां असां जेकी भाईंदासीं उहे बणबासीं श्री राम सवाइ मानव चोले जे 84 लख जूणनि जा जेके बि क़िस्म आहिनि उन्हनि खे इहा समर्था नाहे त जेकी असां चाहियूं असां थी सघूं इहा ताक़त श्री राम इहा थिवरी इहो दिलासो ॿी जूण खे न मिलियल आहे ॿिली कुआ खाईंदी आहे अंतम ताईं खाईंदी रहंदी ॿिली कुआ न खाए ॿिली पंहिंजो सुधार कयो इहो थी न सघंदो इहो हुनजो स्वभाव आहे इहो परमात्मा प्रकृति रचियो आहे सुधार जंहिंजो नालो आहे उहो असांखे सुधार करणो आहे मन खे ॿियूं सभु भोग जूणियूं आहिनि जेको बि जंहिंजो स्वभाव आहे उनखे उहो पाप न सॾियो वेंदो आहे त शींहं मांस छो थो खाए शींहं जनावर बन जा छो थो खाए अजगर नांग हरण खे छो थो खाए नंढा जनावर वॾनि जे लाइ खोराक परमात्मा ठाहिया आहिनि उहे न खाइण उन जो सुधार थी वियो इहो कंहिं शास्त्र लिखियो ई कोन्हे इहो असांखे ध्यानु हुजे सुधार संत जे संग मां असांखे छा करणो आहे हरे राम संत मिलण जग सुख सम न आहे उहो सुख कहिड़ो उहो सुख फल आहे उनजो बीज आहे ज्ञान जेको सत्संग मां मिलंदो आहे
जंहिंखे हृदय में धारण सां विवेक रूपी वीचार रूपी सूर जो घुरिजो। असां पंहिंजे शरीर खे विवेक सां हलायूं, छा करणो आहे छा न करणो आहे। त साहिब पंहिंजे बणजण जी सुहिणो रूप ॾियनि था कहिड़ो और महत्व ॾियनि था। बदभागी ते जन जग माहे, बदभागी ते जन जग माहे, बदभागी ते जन जग माहे, सदा सदा हर के गुण गाए, ओ सदा सदा हर के गुण गाए, ओ सदा सदा हर के गुण गाए, ओ बदभागी ते जन जग माहे, सदा सदा हर के गुण गाए, बदभागी वाह बदभागी। श्री राम। वडभागी उहे पुरुष आहिनि जगत में आहिनि जेके सदा सदा हमेशा, जंहिंखे भगवान कृष्ण निरंतर चयो आहे। निरंतर माना हमेशा, जंहिंखे साहिब बाणी में चयो सदा सदा हर के गुण गाए, और गुण गाए राम नाम जो करे विचार, राम नाम जो करे विचार, ओ राम नाम जो करे विचार, ओ से धनवंत गनी संसार, ओ से धनवंत घनी संसार, राम नाम जो करे विचार, से धनवंत गनी संसार, ओ राम नाम राम नाम। जंहिं संतनि जी असां चोॾस मल्हाए रहिया आहियूं, उन्हनि छा कयो? उन्हीं सचे धन जे पाइण जे लाइ सतगुरनि जी निष्कामता सां शेवा कयूं। श्री राम। जंहिंमो सचे नाम रूपी धन मिलियो, राम नाम जो करे विचार। राम नालो आहे रमैये जो, जेको परमात्मा नह खां वठी, पेर जे नह खां वठी मथे जी चोटी ताईं
खून जे दौरे खे हलाए रहियो आहे, खून जे रूप में रमण करे रहियो आहे। खून जे दौरे जो हलाइण जो माध्यम आहे श्वास ऐं प्राण। श्री राम। श्वासन रूपी थंभे ते असांजो शरीर बीठो आहे। श्वासन जे आसरे असांजे करोड़नि नाड़ियुनि खे खून जो दौरो मिली रहियो आहे। मग़ज़ में एतिरियूं नाड़ियूं आहिनि जे हीअं फैलाइजनि त मीलनि में वञनि। डॉक्टर रिसर्च कनि था। हरे राम। वो सॼियूं गंढे करके मथां खोपड़ी मज़बूत लॻाई अथई परमात्मा। हिकु नाड़ी काथे सनड़ी दॿिजी थी वञे, खून जो दौरो बंदि थो थिए, जीव खे पागल छॾियो थो। महत्व कयो परमात्मा जो, महत्व कयो हिन दम जो। दम खे ॾिसो वेही, दम कीअं थो हले। बेदल बादशाह दम दी सुरत संभाल रखी, दम है इसरार इलाही दा। महात्मा बुद्ध, सतनारायण, एसेन गोयनका नासिक में आश्रम खोली वेठो आहे। कुछ भी जपणो कोन्हे, दम खे ॾिसो वे। वॾड़ा असांजा सिंध में कोई घणनि गुरू कोन कयो, पर ॿुधाए गुज़ारे वेंदा। असां बाबा हाणे हलूं था, तयारी आहे। अमृत वेले उथी करे वेही दम ॾिसंदा। ॿियो ॾिसणो ई छा आहे। राम जेको नालो आहे रमण जो, जेको खून जो दौरो रमण करे रहियो आहे, उन्ही जे मथां जेको नाम सतगुरु ॾे, उहो असांजो जपण थिए। उहो ख़्याल जे श्वास नाभि मां हलनि था और ख़्याल मन में उथे थो। उन श्वास सां नाम गंढिजे। नाम हिते हृदय में गंढियो। उहे नाड़ियूं हार्ट जूं पूरे बॉडी सां जुड़ियल आहिनि। असांजे हृदय में लूअ लूअ में भॻवान जो नाम अची वञे। इहो वीचार आहे जेके संत हमेशह करे रहिया आहिनि। राम नाम जो करे वीचार, छड़ो वात सां न जपणो, मन मिलाए करे सुरत जोड़े करके न खां वठी चोटी ताईं नाम हले। हरे राम। उन में कोई भी है ख्याल, माया, गारियूं, अपशब्द है, सब उन में स्वाय थी वेंदा। इश्क जी अग्नि पैदा थी वञे, प्रेम जो रूप अची वञे। राम नाम जो करे वीचार, से धनवंत गनी संसार। उहे धनवंत न हुजनि त हेठि खां वठी मथे ताईं उहे संत आस्थान ते उहे लोग छो अचनि आसीसां वठण जे लाइ। श्री राम। उहे पुरुष मन तन मुख बोले हर मोखी, मन तन मुख बोले हर मुखी, ओ मन तन मुख बोले हर मुखी, मन तन मुख, मन तन मुख बोले हर मुखी, ओ सदा सदा जानो ते सुखी, ओ सदा सदा जानो ते सुखी, सदा सदा जानो, ओ सदा सदा जानो ते सुखी, मन तन मुख बोले हर मोखी, सदा सदा जानो ते सुखी, मन तन। मन माना ख्याल, मन माना मन जो स्वरूप कहिड़ो आहे। जॾहिं ख्याल उथे तॾहिं सम्झो मन उथियो।
मन हिकु समुंदर आहे, मन ख़्यालनि जो जमाव आहे, जंहिंखे हिंदी में चइजे संकल्पनि जो पुंज आहे। संकल्प मन सां और तन सां, माना ताक़त सां, हिम्मत सां। मन तन मुख बोलहे हर मुखी, ऐं मुख सां उहो चार निकिरे श्री राम। छोड़ो राम जो नालो निकितो, गांगट गप में गपाई बीठो आहे। हाथी खे, कंहिंजो हाथी इंद्र जो हाथी, जंहिंखे 10,000 हाथियुनि जो बल हो, अहिड़ो हाथी हिकु गांगट छिकियूं बीठो आहे। अंदरि फूल मिली वियो आहे, उहो वात में सूंड में लॻायो अथई। राम ॿोली अथई। भॻवान विष्णु गढ़ ते चढ़ी उते पहुतो आहे, हुनजी जान छॾाई। श्री राम। हज़ारे परिवार जा हुन जा भाती बीठा आहिनि, कोई गांगट खे छॾाए नथो सघे पंहिंजे हाथी खे गांगट खां। त चवनि था मन तन मुख बोले हर मुखी। भॻवान जे प्रेम सां नाले उचारण सां भव चिंता शोक हीअं हवा खाई उड़ी वेंदा। असां उनखे हथनि सां अंदरि पालियूं था, भव खे, शोक खे, चिंताउनि खे, ईर्खाउनि खे ईअं वेंदा आहियूं, मन मलीन कंदा। हथ सां कपट, शोक ॻाल्हाइणा, ढंगबाज़ी ॻाल्हाइणी, झूठ बोलणा, कसम खणणा, मन खे मलीन करे उहा शक्ति ख़तमु करे छॾी आहे। दिलि सां माण्हू खिली नथो सघे, दिलि सां ॿिए सां मिले नथो। राम। इन स्थिति ते पहुताऊं, स्त्री पति सां कपट थी करे वञे, पुट पीउ सां कपट सां थो ॻाल्हाए, बाक़ी रहियो ई छा दुनिया में। राम। स्वार्थ असांखे एतिरो हिन जीव खे अंधो करे छॾियो आहे। भॻवान जो पासो, भॻवान जो भरोसो। बाबा सत्संग जो फल इहो आहे, असांजो ईश्वर जे मथां विश्वास थिए। बसि सत्संग जो फल इहो अथव। कामना पूरियूं करणु न, मतां भोलाए में अचो। सत्संग जो कामनाऊं त मंदरनि में बि मिलजूं। ख़ल्क रोडनि ते सीढ़ी बीठी आहे, पुलिस खे लकण था हणणा पवनि। कामनाउनि जा गुलाम उते घंटनि जा घंटा बीठा आहिनि, सुबुह सांझ मथा टेकनि था कामनाउनि जे पूरियुनि करण लाइ। सत्संग जो फल तुंहिंजी कामना ई न रहे, जेकी प्रभु हाल में रखे क़बूल आहे। 70% गोरियूं खाई करे निंड्रा उहे धन वारा करे रहिया आहिनि, ग़रीब न, जंहिं वटि वॾियूं वॾियूं संपत्ता आहिनि। सत्संग जो फल तुंहिंजी कामना ई न रहे। सत्संग जो फल इहो आहे। श्री राम। श्री राम। थोड़ो ॿार खे भव थिए थो, ज़ाल मुड़ुस ओॾों काॾों काॾों चढ़ी था पवनि पिया। साईं ॿार खे भव थिए थो, अड़े तूं हेतिरा ॾींहं सीड़ाया आहीं, ॿार खे भव लाइ हुनखे भॻवान जो नालो नथो जपाए। तूं हिकिड़ो ई संतनि जो आहियो, उते कमु कर, पूरे शहर खे इहो सुती ॾे, भॻवान जो नालो जपियो, प्रेम सां तव्हांजा दुख लहनि। तूं भक्ति जो पासो पुछणु आओ, संतनि मां धंधा छॾे करे घर छॾे थोड़ी सी कामना जे लाइ भेण तूं 5 ॾींहं सीड़जी आवां। ईअं त वरियो अच, तूं शेवा कर, तुंहिंजो घाटो कोन पवंदो, घर में पइजी वञे, वेठा आहियूं तोसां, हथ सां गणे ईंदासीं घाटो, तूं शेवा में हलियो आहे। शांति शांति, माता ॾियण जी ज़रूरत कान्हे। श्री राम। नफ़ो ई नफ़ो आहे, घाटे जो पासो ई न आहे। मन तन मुख बोले हर मुखी, सदा सदा जान होते। झूठ था बोलनि या मथो कंहिंखे था टेकियूं, कागज़नि खे। वचन ते वेसा हुजे असांजो। मन तन, तन माना ताक़त, मन सां तन सां, बोले हर मुखी, मुख सां, सदा सदा जान होते सुखी। श्री राम। अॻे चवंदा जाते शंख वॼे, जेसिताईं शंख जो आवाज़ पहुचे उते जन भूत भॼी वेंदा। साईं कंवरराम साहिब पंहिंजे प्रेम सां हृदय सां ॻाईंदा, मीलनि में आवाज़ पहुचंदो हो, चई बाबा चारी बना सावा। संकीर्तन में जोड़े रखदा, न त मन ख़ाली नथो रहे, सुम्हे थो त बि चिंता में, उथे थो त बि चिंता में, चिंतन ई चिंतन संसार जो लॻो पियो। संसार अवगुणनि जी खाण आहे, परमात्मा गुणनि जी खाण आहे। संसार जो चिंतन रहंदो, संसार जा जेके बि अवगुणनि जा अंश आहिनि उहे असांजे हृदय में ईंदा ई ईंदा। विकार, काम, लोभ, ईर्खाऊं, सभ जो सभु ईंदो। संसार में रहूं, संसार अंदरि न अचे। अंदरि असांजो प्रभु रहे त प्रभु जा गुण प्रकट थींदा, असांजो जीवन धन्य बणिजी वेंदो। असां जिथे हुजूं ॾिसण में अचूं।
ये संत जो संगी आहे। श्री राम। हा, ॿिए खे जुरियत न थिए तूं धार्मिक तॾहिं आहीं जो कोई अवगुण या अनुचित काई ॻाल्हि करे सघे या कढी सघे या कर्म करे सघे। तुंहिंजी एतिरी धार्मिकता जी मज़बूती हुजे, अध्यात्म हुजे। मन तन मुख बोले हर मुखी सदा सदा जानवते। तव्हांजो विश्वास तव्हांखे खटाईंदो, वचन त वचन आहे। एको 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 पछाने एको 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 पछाने एको 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 पछाने इतो तकियो सोझी जाने। उहो कुझु कयो जेको अंत महल कमु अचे, आई वेल कमु अचे। उहो धन लाइ चयो वेंदो आहे, हे हाणे राम जपींदो त मरण महिल बि यादि ईंदो, न त मरण महिल यादि कोन ईंदो। अबा मां पिया कंदासीं हरे राम। हा मुंहिंजा प्यारा, अस्पतालनि में वेंदा आहियूं, मरीज़ खे चवंदा आहियूं रे राम जपे, उहो निकिरंदुसि न। पहिरियों डॉक्टर खे बि ख़तरो पवंदो त केरु आयो आहे जेको राम जपाईंदो पियो, असांजी दवाऊं छुटिजी वेंदियूं। हा हा, मां ॾिसंदो आहियां डॉक्टर ॾे असांजे बीठे भाई कीअं मां ॾे तके थो। अरे मां गोड़ कोन कंदुमि, तूं अञा कंदे पियो। मां चुप करे पंहिंजी आसीस करे वेंदुमि। मां घरों निकितो आहियां, हिनखे उहा बाणी पढ़णु शुरू कई आहे। जंहिं मरीज़ ॾे या जंहिं मृत्यु सां असां सर सां वेंदासीं, उते माण्हुनि खे चवणो न पवंदो तूं जप सां पढ़, असां हितां ई पढ़णु शुरू कंदासीं। मुंहिंजी लजाए लजाए संत जो कार्य ॾिसण में न ईंदो आहे। हा एको 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 पछाने एको 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 पछाने इतो तकियो सोझी जाने। ओ इतो तकियो सोझी जाने। एको एक एक पछाने। वक़्तु हिकिड़ो ई आहे, पर उनखे टिनि रूपनि में विरहायो आहे। जीअं मन हिकु ई आहे, उनखे चतुष्ट अंतःकरण चइनि हिसनि में विरहायो वियो। हरे राम। हा, त तीअं एको एक एक पछाने। हिक खे पछाणियो अथई, हिक खे पछाणे रहे, हिक खे पछाणींदो रहे। हमेशा बसि हिक खे हिक खे। जिन पछाणियो इतो तकी ओ सोझी जाने। बाबा साईं शहनशाह चोॾस जा मालिक श्री राम। चोॾस में ज्ञान जो प्रकाश करण वारा कहिड़ो उत्सव असांखे मौक़े सां मिलियो आहे। प्यारो हिकिड़ो साईं जो पियो चए, गोपाल नालो अथसि। अंतम टाइम ते उहो ई शेवा में हुयो बाबा साईं जे। साईं बाबा सुमन मां ई गॾु श्री राम। उहो प्यारो पखाल खणे साईं खे लोॾे पूरो ॾखण लाइ ॾे। सिंध में ॾखण सरबो हवा जो, हिते ओभर सरबो आहे पूर्वी। सॼी राति उहा पखाल लोॾे पियो। कोई फ़क़ीर आयो आहे, जोगी चई साईं यकतार जी तार टुड़ी पई आहे, उहा मूंखे विझाइजो। चई पोइ घणो लॻंदो? चई ॿाना। भाई गोपाल हे ॿाना थी वञी करके हिन फ़क़ीर खे जोगी खे तार विझराए ॾे ऐं वार बि ठहरायूं आहे। श्री राम। जीअं साईं जी आज्ञा थी। जॾहिं आज्ञा थी, आज्ञा में उथणो, आज्ञा में वेहणो, आज्ञा में खाइणो, आज्ञा में पीअणो। पंहिंजी मर्ज़ी सां उथी न वञणो, पंहिंजी मर्ज़ी सां न अचणो। संत जे दर ते रहे, सन्मुख वेठो रहे। जंहिं का आज्ञा थी पाण शेवा करे पियो, तंहिंखां पोइ जेकी जेकी आज्ञा थींदी वञे। हरे राम। मुर्दा होए मुरीद गुर गोर समावे। जॾहिं मोटी आयो,
साईं खे मथो टेकियईं। साईं हलिया पिया उथिया, मथे ते हथ घुमायोसि। जंहिंमहिल चई मथे ते हथ घुमायो तंहिंमहिल परलय नज़र आई। ॿुधाए पियो प्यारो हिते आयो हो, ॿुधाए श्री राम। अञा ताईं राइट उहो 3 बजे उथंदो आहे, पूरो कलाकु साईं जो भजन ॻाईंदो आहे, पंहिंजे प्यार सां खोले करके विलासक पाड़ो पियो ॿुधे, घर बंगले में ॻाईंदो पियो। हरे राम। पंहिंजी सिफ़त में साईं जिन जिन उहो पातो आहे, ॼातो आहे संतन खे, एको एक एक पछाने, सदाई शांत में बाबा रहिया। बस हर वक्त पंहिंजे हिक जे ध्यान में, हर वक्त हिक जे ध्यान में। चितव तकी ओ सोझी जाने। हाणे नाम संग जिसका मनो मान्या, नाम संग जिसका मन मान्या, नाम संग जिसका मन मान्या, ओ नाम संग जिसका मन मान्या, नानक तन्हे निरंजन जान्या, ओ नानक तन्हे निरंजन जान्या। नाम जंहिंखे बि पंहिंजे गुरू मो नाम या भगवान जो नाम, नाम त अखियो अक्षर ई आहे बाबा, ज्ञान जा बि अक्षर, अज्ञान जा बि अक्षर। हरे राम। भरम में बि अखर, संसन में बि अखर, सभु अखर ई अखर। अखरनि सां ई व्यक्ति वस्तु सां असांजो जोड़ जुड़ियो पियो आहे। कंहिं व्यक्ति ते बि कोई नाम, वस्तु ते बि कोई नाम, सॼो जोड़ मेल चिंता अक्षरनि जी। हरे राम। तुंहिंजो वेसा तोखे खटाए, नाम संग जिसका मन मान्या। साईं ध्यानु ई नथो लॻे, नाम ई जपण नथो। तुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा, जंहिंजे मन नाम खे मञियो, बसि नानक तिन्हे निरंजन जान्या। परमात्मा माया खां रहत कंहिंजो अधीन नाहे। माया कंहिंजे आसरे बीठल आहे, माया नाश थी वेंदी, माया प्रगट थी आहे, माया असत्य आहे, माया झूठ आहे, उहो झूठ कंहिं सत्य जे आसरे बीठल आहे। माया नकुल आहे, माया पाछो आहे, उहा कंहिं वास्तविकता जे आसरे बीठल आहे। हरे राम। नानक तिन्हे निरंजन जान्या। मनोरंजन न, निरंजन, रंजन माना माया, मन जी माया, मन जी ख़ुशी। निरंजन परमात्मा, माया खां रहत, माया जो आसरो, उन्ही खे उहो ॼाणींदो जिन जो नाम सां मन मञींदो। हरे राम। प्रभु कृपा करे असां नाम वारनि जो मन नाम सां मिले। जहिड़ो भॻवान जो नाम जपियूं, सभु भॻवान जा प्यारा नाला आहिनि, उन सां प्यारु कयूं, सुरत जोड़ियूं। नाम संग जिसका मन मान्या, नानक तिन्हे निरंजन जान।